जी बिल्कुल, कंबर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में हिंदाणनि जो फसल तैयार थी मार्केट में पहुचणु शुरू थी वियो आहे। जॾहिं त रोज़ानो सवें जे तादाद में ट्रकियूं पाकिस्तान के मुख़्तलिफ़ मुल्क कराची, हैदराबाद, पेशावर, लाहौर समेत मुख़्तलिफ़ जेका मंडियुनि में हितां जो कंबर शहर जो ऐं भरपासे वारे इलाइक़नि जो हिंदाणे जो फसल जेको आहे सो लोड थी करे उन वञे थो। जॾहिं त हिन वक़्तु करे ॻाल्हि कजे त जेको मार्केट में हिंदाणे पहुचणु शुरू थी वियो आहे, त हिन वारे सां जॾहिं असीं हारी ऐं आबादगारनि सां ॻाल्हि कयूं, जेको हिंदाणो कंदड़ आहिनि उन्हनि जो इहो चवणु आहे त जेको हिन वक़्तु जेको फसल जो जेको रेट आहे उहो मुनासिबु असांखे हिंदाणे जो नथो मिले। जॾहिं त साॻियो हिंदाणो जॾहिं रमज़ान में हिते ईंदो हुयो त ॿाहिरां ईंदो हुयो त हुनजो रेट 200 खां 250 रुपया किलो हुयो। जॾहिं हिन जीअं पंहिंजे इलाइक़े जो ताज़ो जेको आहे लोकल हिंदाणो लथो आहे, त तीअं ई जेको आहे सो रेटनि में घटिताई थी वई आहे। फी किलो जेको आहे हिन वक़्तु 50 खां 60 रुपया वेकिरो थी रहियो आहे, जंहिंजे करे हाणे इहो चवणु आहे त असांखे उहो मुनासिबु अघु नथो मिले। जॾहिं त मुसलसल जेके बरसातूं पयूं उनजे करे हिंदाणे जे फसल ते बि काफ़ी नुक़सानु रसियो आहे। उनजे करे वरी बावजूदि जेको रेट घटि हुजण जे करे हुनजो इहो चवणु आहे त कल ख़र्च बि नथो निकिरे। हिन वक़्तु जेके हारी ऐं आबादगार आहिनि उहे परेशान नज़र अची रहिया आहिनि। जॾहिं त हिन वक़्तु जेको मुख़्तलिफ़ जेको आहे शहर में जेको वेंदड़ हिंदाणो आहे उहो वॾे तइदाद में हितां वञे पियो ऐं रोज़ानो जेको आहे सवनि जे तइदाद में हितां ट्रकियूं लोड थियनि थियूं। जॾहिं त हिन वाले सां जॾहिं शहरनि सां ॻाल्हि कई वई, हुननि जो इहो चवणु आहे त मुनासिबु अघु आहे हिंदाणे जो, पर हिन वक़्तु जेको आहे सो हिंदाणे खे थधो करे खाइण सां मुख़्तलिफ़ विटामिन मिलनि थियूं। हिन जेको गर्मी जो पद आहे उनखे ख़तमु करण में जेको हिंदाणो थधो करे खाऊं था त हुन में काफ़ी जेको आहे असांखे फ़ाइदो रसे थो। जी।